यास्मीन त ककड़ जाऊं शादी मुंहिंजी ॾें थी वई आहे 6 महीना शादी कई थी अज़ीज़ मास्तर सां साहिरो आहे जी उन सां शादी थी वई आहे मूंसां 6 महीना मसां शादी था थियनि मूंसां सही न हलिया सफ़ा पोइ मां थोरो घणो चवंदी हुअसि मूंखे मारींदो मूंखे न मानी ॾियनि न मूंखे चांहि ॾियनि ऐं न कंहिंसां मूंखे ॻाल्हाइण ॾियनि न छा मूंखे वरी बि फिरी फिरी अचे मूंखे मारनि कनि तेरो ॾींहुं अॼु मूंखे बंदि कमरे में करे ॾियनि मानी दानी मूंखे न ॾियनि न को छा वरी मां नथी निकिरां त मूंखे कल्ह वारनि मां वठी गीलियो अथनि हिकिड़ो मूंखे तेला थो ॾिए हिकिड़ो वारनि मां थो कढे डॉक्टर उनजा पुट उनजा ॿाहिर मुंहिंजो मुड़ुसु जेको अज़ीज़ आहे इहे हिननि मूंखे ॾाढो मूंखे मारियो वार पटिया अथनि मूंखे पुठियां धक कया अथनि अचे त मां चवांसि थोरो घणो त तूं 3 बजे ताईं हेठि छो थो वेही त हुन अचे त मूंखे शुरू थी वञे मोटड़नि सां हिननि सां त मां पंहिंजे भाइरनि खे कुझु बि न ॿुधाया त मां पंहिंजे घर कया मां हुनखां का ॻाल्हि ई न कयनि मूंखे कुझु बि नथा ॾियनि कुझु मूंसां चइनि महीननि में त दहशत कंदा ईंदा मूंसां विढ़ंदा ईंदा मां त कंहिंसां ॻाल्हि न कंदी हुअसि कल्ह मूंखे मारे बंदि करे आयोसि त दर ते पुलिस खोलियो मां खोलियो त मूंखे धक लॻल आहे सफ़ा मां बेहाल मूंखे होश ई कोन पुलिस खे वाजाए करायो वीचारे उन्हनि पाण कपिड़ा सामान मुंहिंजो कढिया मूंखे होश कोन हो सफ़ा मूंखे अहिड़ो मारियो अथनि कल्ह इन सभिनी मायुनि मर्दनि मूंखे गॾिजी मारियो आहे